मुझो भाउ अॻे जुमे ते वीचारो फौत थी वियो। जुमे जी नमाज़ भी पढ़ियईं, तकबीर भी पाण चई, वरी तबलीग जमायत आई, उनजी मानी कयईं, पाण मानी करे उन्हनि खे मानी खाराई। असर जी नमाज़ जे लाइ वुज़ू कयईं, चई त मूंखे तकलीफ़ थी आहे, मां मस्जिद ॾे न हली सघंदुसि। पोइ भाटियो हुनखे उन चयुसि त भला मोटर साइकिल ते तोखे खणी हलां। उन चयो मोटर साइकिल ते बि न वेही सघंदुसि। बसि पोइ गाॾी जे लाइ विया त डॉक्टर खे खणी अचूं। बसि ही थोरो हलियो, पोइ चईं त बसि हाणे डॉक्टर कोन पहुची सघंदो, कलमो पढ़ी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, दम प्रवास थी। सो सभु तव्हां अल्लाह जा प्यारा हो। हक़ीक़त में उहो असांजो बुज़ुर्ग हुयो मूंखां उमिरि में वॾो, पर मां वेंदो हुउसि त उथी बीहंदो, कॾहिं बि मूंखे खट जे मथनि ॾों न वेठो, चई तूं आलमी, मूंखां आई नंढो पर तूं आलमी, तंहिंजे करे तव्हां मथनि ॾों वेहो। उलमा जो वॾो अदब कंदो, तहज्जुद गुज़ार हो। रोज़ानो सुबुह जो 3 बजे उथंदो, तहज्जुद पढ़ी क़ुरान मजीद जो सिपारो दौर करे, फजर घर में पढ़ी सुन्नत ऐं फर्ज़ मस्जिद में पढ़ी। अल्लाह ताला उन में खूबियूं रखियूं। 15-20 लख उन रखी छॾिया। त इलाइक़े में जेके ग़रीब मिसकीन हारी आहे, चवंदो ॿियो मूंखां नेकीअ जो कमु नथो थी सघे, तव्हां भाण वठो पर व्याज ऐं कमीशन ते न वठो, मां तव्हांखे भाण वठी थो ॾियां, इन गुनाह खां तव्हां बचो, माना इन जे करे रब क़यामत जे ॾींहुं मूंखे माफ़ करे। इहे वॾियूं खूबियूं आहिनि। तव्हां सभु नेक साले बाना हो 3 कुल पढ़ो त हुन जे लाइ दुआ घुरूं। असांजी अमर बि 1 जून ते फौत थी वई, उन जे लाइ बि ख़ुशी दुआ घुरूं, अल्लाह उन्हनि जी मग़फ़िरत फरमाए। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, क़ुल हुवल्लाहु अहद, अल्लाहु समद, लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, क़ुल हुवल्लाहु अहद, अल्लाहु समद, लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, क़ुल हुवल्लाहु अहद, अल्लाहु समद, लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। या अल्लाह जेको क़ुरान मजीद पढ़ियो हुयो, कुल ख़त्मा जेके पढ़िया विया आहिनि, इन्हनि जो सवाबु जेके बि असांजे हिन नूर शाह क़ब्रिस्तान में नंढा वॾा मर्द औरतूं फौत थी विया आहिनि ईमान इस्लाम सां, सभिनीनि जे रूहनि खे हिन जो सवाबु पहुचा। असांजे मरहूमा जी इलाही बख़्श, असांजी अमर, उन्हनि खे बि हिन जो सवाबु पहुचा। या अल्लाह सभिनीनि जो क़ब्र जो सफ़र आसान फरमा, क़यामत ताईं सफ़र आसान फरमा, नबी से जो सायो, नबी से जो पाड़ो नसीब फरमा, पाण में प्यार मोहब्बत इत्याद एको नसीब फरमा, अदावत दुश्मनी साड़ बुग़्ज़ हसद कीने को बचा, जेके रुठल आहिनि उहे परचा आमीन चओ, जेके विढ़ियल आहिनि या अल्लाह उहे पाण में मिला, जेके हमेशह असां खां जुदा थी विया उन्हनि सभिनीनि जी तोखे पारत, बिस्तरे जे मौत खां बचा, शहादत जो मौत, ईमान जो मौत, कलमे जो मौत नसीब फरमा। सल्लल्लाहु तआला अला हबीबी खैर खल्क़ी मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैति अजमईन। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। बस तव्हां सभिनी दोस्तनि जी